रहीमयार खान के कच्चे में ॾोहारनि खिलाफ़ ऑपरेशन IG पंजाब कच्चे पहुची वियो आहे। रहीमयार खान के कच्चे में ॾोहारनि खिलाफ़ ऑपरेशन आहे। हिन वक़्तु IG पंजाब कच्चे पहुची वियो आहे। रहीमयार खान IG पंजाब जी निगरानी में पुलिस जो ॾोहारनि खिलाफ़ ग्रेनेड ऑपरेशन थी रहियो आहे। नेशनल सिक्योरिटी कमेटी के फैसले तहत कच्चे में ॾोहारनि खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे। रहीमयार खान में कच्चे में पुलिस ॾोहारनि में फायरिंग जो सिलसिलो भी हलंदड़ आहे। 11,000 एहलकार ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि। IG पंजाब जो चवणु आहे त कच्चे खे क्लियर कराइण लाइ ऑपरेशन शुरू कयो आहे। जल्द ॾोहारनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। रहीमयार खान के कच्चे में ॾोहारनि खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे। IG पंजाब कच्चे पहुची वियो आहे। रहीमयार खान IG पंजाब की निगरानी में पुलिस जो ॾोहारनि खिलाफ़ ग्रेनेड ऑपरेशन थी रहियो आहे। नेशनल सिक्योरिटी कमेटी के फैसले तहत कच्चे में ॾोहारनि खिलाफ़ ऑपरेशन जारी आहे, जॾहिं त कच्चे में पुलिस ॾोहारनि में फायरिंग जो सिलसिलो भी हलंदड़ आहे। 11,000 एहलकार ऑपरेशन में हिस्सो वठी रहिया आहिनि। IG पंजाब चवणु आहे त कच्चे खे क्लियर कराइण लाइ ऑपरेशन शुरू कयो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे खुदाबख्श उजण जी। खुदाबख्श, छा तफ़सील आहिनि? जी, रहीमयार खान राजनपुर के कच्चे में ऑपरेशन करे दाड़ेलन का इलाको क्लियर कराने के हवाले से पंजाब पुलिस तरफा एक ग्रेनेड ऑपरेशन जो बंदोबस्त किया हुआ है, जैमें पूरे सूबे में जो नफरी उते मुकर्रर कई वही है। जैसे पंजाब जो IG पिण ऑपरेशन की निगरानी लाइ रहीमयार खान के कच्चे के इलाके में पहुंची वो है, जिते हुन इन ग्रेनेड ऑपरेशन की निगरानी करे रहियो आहे। जैसे त यो ऑपरेशन नेशनल सिक्योरिटी काउंसिल के हुकूमत शुरू थी वियो है, जैमें यह फैसलो किया वियो हो त सिंध पंजाब और बलोचिस्तान जो गडियल इलाको है, दरिया सिंध जो कच्चे वालो इलाको, इन सजे इलाके के ऑपरेशन करे दाड़ेल में ॾोहारनि खां पाक किया वेंदो। उन हवाले से उन सिलसिले में ही यो ऑपरेशन शुरू किया वियो है। इन ऑपरेशन की जेका निगरानी है वो IG पंजाब डॉक्टर उस्मान अनवर पाण करे रहियो है। जैसे त पुलिस जूं जेके टीमूं आहिनि उहे कच्चे जे इलाके में मौजूद आहिनि ऐं हिन वक़्त ताईं जेके इतला आहिनि उहे इहे आहिनि त दाड़ेलन ऐं पुलिस में दूबदू फायरिंग जो जेको आहे सो तबादलो जारी आहे। ठीक है, वरी मेहरबानी खुदाबख्श ॼण तफ़सील ॾियण जे लाइ।